नाज़रीन, नौशेरो फेरोज़ मां ख़बर आहे अवां ताईं पहुचायूं पिया। ज़ाहिद हुसैन खोखर जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले पुलिस नौशेरो फेरोज़ जूं कापी कल्चर ख़िलाफ़ कार्रवाइयूं। कलम 144 जी भञकड़ी ते कार्रवाइयूं। कापी कराइण ऐं कराईंदड़नि 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे मुक़दमो दाख़िल कयो वियो। हुकूमत सिंध तरफ़ां कापी कल्चर ख़िलाफ़ सख़्त पॉलिसी ते असराइते अमल दरामद कंदे कलम 144 जी भञकड़ी करण ते 5 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। खंडियारे थाणे जी पुलिस शागिर्दनि खां कापी कराईंदड़ 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे उन्हनि ख़िलाफ़ मुक़दमो दाख़िल कयो वियो आहे। गिरफ़्तार थियल माण्हुनि में सर्वेच अली मंगरियो, मुनीर अहमद रिंद, असद अली कल्होड़ो, कामरान कल्होड़ो शामिल आहिनि। ॿिए पासे दरिया ख़ान मरी पुलिस मज़हर अली वल्द मोहम्मद हसन मरी खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिं ख़िलाफ़ सरकार जी मुद्दत में मुक़दमो दाख़िल कयो वियो आहे। यादि रहे त हुकूमत सिंध जे वीज़न मुताबिक़ कापी कल्चर ख़िलाफ़ सख़्त पॉलिसी ते ज़िले पुलिस नौशेरो फेरोज़ तरफ़ां अमल दरामद जारी आहे ऐं जेको भञकड़ी कंदो उन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी।